बरसातन सबब बदीन में गंदगी या ढेर लगी हुआ उन हवाले से दाती टीवी जो रिपोर्टर अली मोहम्मद शाह असां सां वीडियो लिंक ते मौजूद है। जी अली मोहम्मद शाह तफ़सील है। जी बिल्कुल, जेकर असीं बदीन की गाल कंदासीं तो बदीन जो म्यूनसिपल कमेटी है 10 टाउन है 68 यूनियन काउंसिलूं हैं। बदीन ज़िले की 25 लख का वधिक आबादी रखंदड़ ही जो ज़िलो है सो हिन वक्त जेका मौजूदा जेके बरसातूं हुयूं उन बरसातन खां पोइ जेके बदीन जा हेठियां इलाइक़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि या जेके सरकारी ऑफिसूं आहिनि या जेके कॉलेज स्कूल आहिनि उन्हनि में अञा ताईं जेको आहे सो बरसाती जेको पाणी बीहण जे करे उते जेको गंदगी जो आज़ार वधी वञण जे करे उते रहवासी तमामु घणो परेशान आहिनि। गॾोगॾु उते मच्छर जेके आहिनि तमामु घणो मच्छरनि जो आज़ार वधी वियो जंहिंजे करे माण्हुनि में जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि गैस्ट्रो आहे ऐं ॿियूं जेके बीमारियूं आम जेके बीमारियूं आहिनि उहे तमामु घणियूं उरूज ते पहुतल आहिनि। जेके बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि उन्हनि तरफ़ां जेको आहे सो हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ बदीन जूं इस्पतालूं सरकारी या प्राइवेट इस्पतालूं मरीज़नि सां जेके भरिजी चुकियूं आहिनि। ऐं इन हवाले सां जेकर मलेरिया खाते की गाल कंदासीं तो ज़िले बदीन में मलेरिया खातो जो है सो मुकम्मल तौर जो है सो नाकारा बणिजी वियो है। किथे भी जो है सो मच्छर मार स्प्रे न करण जे करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो है। जॾहिं हिते अवाम जो चवण है माण्हुनि जो चवण है तो ॾींहं जो है मक्खियूं रात जो मच्छर माण्हू न रुगो माण्हुनि खे खाइनि थियूं पर चौपाए माल के जो सो पटे रहिया आहिनि। इन करे जो सो न रुगो माण्हुनि में पर जानवरनि में जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि मोह कजो है। इन हवाले सां जेकर असीं ॻाल्हि कंदासीं ज़िले इंतज़ामिया तरफ़ां ज़िले इंतज़ामिया जो सो दावत वॾी कई है। मेन रोडन का सवाइ बाक़ी जो बरसाती जो बीठल पानी है अञा ताईं निकाल न थी सघियो है। म्यूनसिपल कमेटी समेत जो अमलो है या ज़िले इंतज़ामिया है उते किथे भी जो है सो सरगर्म थींदे नज़र न पई अचे। हिते जा रहवासी आहिनि उहे दावा था कनि त जेके शहरनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तव्हां फुटेजनि में ॾिसंदो हूंदो त अञा ताईं जो है सो पाणी बीठल है। हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसंदासीं त बदीन जो जेके मुख़्तलिफ़ बहिराड़ी जूं 68 यूनियन काउंसिलनि 68 यूनियन काउंसिलनि में 5 लख रुपया माहवार अचण बावजूद उहा जेका बजट ते ख़र्च करण बावजूद वो खीसे जो खर्चो कयो पियो वञे ऐं पर अवाम ते जेको सो अञा ताईं ख़र्च न करण जे करे उते जो जेके बहिराड़ी जा रोड ऐं रस्ता आहिनि उहे जेके आहिनि से हिन वक़्तु अॼु बि पाणी सां भरियल आहिनि ऐं बहिराड़ी जा जेके ॻोठ आहिनि से बरसातनि में किरी वञण जे करे उते ग़रीबनि मिसकिननि जी का बि सहायता न थी रही है। इन हवाले सां जेकॾहिं असीं महांगाई जी ॻाल्हि कंदासीं बदीन में सभ खां वधीक महांगाई आम शइ जूं जेके शयूं आहिनि उहे तमामु घणे उरूज उन्हनि जो अघु जेको आहे सो आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻो आहे। फ्रूट आहिनि भाॼियूं आहिनि या जेके आम वापे जूं शयूं आहिनि उन्हनि जा जेके अघु आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻियूं आहिनि। मार्केट कमेटी समेत ज़िले इंतज़ामिया तरफ़ां किथे भी जो है सो उन्हनि ते कंट्रोल करण जे लाइ जेका का बि सरगर्मी नज़र न पई अचे उते को बि कंट्रोल न करण जे करे ग़रीब मिसकिन पोरे जेके आहिनि से फुरजी लुटिजी रहिया आहिनि। पर ज़िले इंतज़ामिया अञा ताईं ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। तरफ़ां जेको आहे सो हिन वक़्तु जेको ज़रियनि खां ख़बर पई आहे त जेके मच्छरदानियूं ईंदल आहिनि मच्छरदानियूं जेके मुख़्तलिफ़ जेके पसंदीदा माण्हू आहिनि जेके पसंदीदार माण्हू आहिनि उन्हनि ताईं पहुचाए पियूं वञनि पर आम माण्हू ग़रीब मिसकिन माण्हू ताईं मच्छरदानियूं न पियूं ॾिनियूं वञनि त जीअं मच्छरदानियूं इस्तेमालु करे पंहिंजे बीमारियुनि खां जेको सो या मच्छरनि खां जेको सो पाण खे बचाए सघनि। जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं बदीन जा जेके क़ब्रिस्तान आहिनि उन्हनि बदीन जे क़ब्रिस्ताननि में नाई ॾहीं ते जेको आहे सो नाई ॾहीं महरम ते उते जा जेके उन्हनि जा वारस आहिनि जेके फौत थींदड़ जा जेके वारस आहिनि पंहिंजे प्यारनि ते मिटी विझण जे लाइ वञनि था उन्हनि ते दुआऊं घुरण जे लाइ वञनि था पर अॼु बि जेके आहिनि उन क़ब्रिस्ताननि में उते जेको पाणी बीठल हुजण जे करे सिर्फ़ु ॿाहिरां थी उहे वापसि वरिया आहिनि। जेके तलका 5 तलका आहिनि जंहिंमें गोलाची तलहार मातली टंडो बागो जा नंढा वॾा जेके शहर आहिनि अॼु बि उन्हनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे। बरसाती पाणी निकाल न थी सघियो पर डिप्टी कमिश्नर बदीन अञा ताईं इहा ज़हमत न कई आहे त उते वञी करे उते माण्हुनि जी सार लहिजे उते जेको पाणी बरसाती बीठल आहे उहो निकाल करे सघिजे। इन हवाले सां ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे फौरी नोटिस वठी में जेके इलाइक़ा हेठि ॿुॾल आहिनि उतां पाणी निकाल कयो वञे मच्छर मार स्प्रे कयो वञे ऐं बदीन में जेके आम वाइप शयुनि जेके अघु चोट चढ़ियल आहिनि उन्हनि ते बि कंट्रोल करण जी सख़्तु